कंचा कंचा जा वरी को नओं तरीक़ो खणी आयो आहियां मुंहिंजे घर में बेइज्जती करण जो। ना डेढ़ फुटिया ना मां तोखे बेइज्जतो करण कोन आयो आहियां। मां त तुंहिंजे लाइ खाधो पीतो खणी आयो आहियां। हर रोज भॻो खणो मुंहिंजे घर ॾे मूंखे पैसा वठण लाइ मुंहिंजी कुते वारी कर हालत कंदो आहियां। मूंखे खेरंदे पेरंदे किथां तू चुप छो मगा उन्हें कोई चओ ना। दुनिया फानी आ हर कोई ता प्यालो करे वेंदो यार थोड़न पैसनि जे करे मां तुंहिंजी यार बेइज्जती कयमि यार। रुगो बेइज्जती रुगो ॾेवणा तू मूंखे सिर्फ 50,000 रुपया तोखे रुगो 5 सालनि खां वठी तू मुंहिंजी बेइज्जती कंदो रहंदो आहे। मुंहिंजी कुते वारी कर हालत कई थी। मां माज़रत थो चाहियां हे खाधो पीतो तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां इहो त क़बूल कर। मोगा माफ़ी तोखे कॾहिं न मिलंदी। डेढ़ फुटिया मगे के माफ करे छॾ हाणे इनजो खाधो पीतो हाणे वठ तू। तुंहिंजी इज़त रखां थो हे खाधो पीतो हाणे वठां थो मां। वॾी तुंहिंजी महिरबानी तुंहिंजे लाइ मच्छी खणी आयो आहियां तुंहिंजे लाइ केला खणी आयो आहियां तुंहिंजे लाइ पकोड़ा खणी आयो आहियां तुंहिंजे लाइ भला भला माल्टा आंदा अथमि ऐं तुंहिंजे लाइ मिठी मिठी नुक्ती बि खणी आयो आहियां ऐं मथां आख़िर में वरी चांहि बि पी जाई। ॾेढ फुटिया दूध पती चांहि थी खई जाई पी जाई रखे न छई जाई ठरी वेंदई ताम वञी करे त खायां। इहो ॾेढ फुटो बेवकूफ़ 5 सालनि खां वठी मूंखे 50,000 रुगो नथो ॾेई सघे ऐं वरी नखरात ॾिसेसि मुंहिंजे हथ जो खाधो पीतो नथो खावे नथो वठे। अच मगा पण हलो भला हल हा पला मच्छी कोटड़ी पेरा जी अॼु मज़ो तो वठा। हिकु कलाक खां पोइ हराम खोर ॾेढ फुटे जा कम ॾिठई नींद ॾिठे जो निंड ईअं कई पियो जीअं कंहिंजो कर्ज़ो चुकाइण न हुजेसि। बस इन फज़ल ॻाल्हि छाड़ मगा हाणे सब ॿियो तरीक़ो आज़माई। हा हा मां वञांसि थो कोई न को बिलो कयां थो तूं पोइते हलियो वञ। टिटिट 1 to 5 चई थी मोटरसाइकिल रस्तो ॾे चौकीदारी ॾींदो आहे छा रात जो। कुछ 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 वरी पुजिया मुंहिंजे घर मूंखे कर्ज़ वठण लाइ। मां तोखां पैसा नया वठण आयो मां त तोखां पुछण आयो आहियां जंहिं महिल मां तोखे खाधो पीतो ॾिनुमि उन महिल तूं मूंखे दिलि सां त माफ़ करे छॾियो हो न। हा बोगा बोतल घुरायां हा छो न वठिया हाणे वियुसि इन हराम खोर ॾेढ फुटे जी दारी कयां त पैसा ॾेवे न। बी 1.5 फुट जूं जंगा मां घुटे पियो पैसा मिलिया थी छा। मां त उन खां पैसा ई कोन्हनि घुरिया पैसनि जी अञा ॻाल्हि ई कोन्हे थी मूंखे वञण ॾे। कंहिंजे लाइ इहा थधी थधी बोतल वरिती वञी थो कंहिंजी दारी करी थो। हराम खोर तुआरो आइडियो त कम कोन ॾिनो उनखे थधो पीआरां थो त का छरे। पापा वठी अचां तुंहिंजे लाइ। न न रस केक आना न न केक वठी अचां न न। बॉस चए तो शाम जो पानी हिस्सो वठी वञाई। शाम जो हिस्सो छो वठां मां हाणे हिस्सो वठण थो वञां। काॾे भॻो वेंदो असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको ॿाहिरि मुल्क बिज़नेस कंदो आहे पैसा इन्वेस्टमेंट करणा पवंदा आहिनि पोइ 3 ॾींहंनि खां पोइ असांखे डबल थी करे रक़म मिलंदी आहे। जेको तव्हांजो दोस्त आहे उहो 3 ॾींहंनि खां पोइ इन्वेस्ट कंदो आहे पैसा पाण जा 3 ॾींहंनि में मुनाफ़ो कंदो आहे मुंहिंजो पंहिंजो। गिलाइण में ॻाल्हि ॿुधाइण में गेर छो फासई थो सिधी तरह छो नथो चवई जे 3 ॾींहंनि वारे मुनाफ़े में अधु पाण रखंदो आहे अधु असांखे ॾींदो आहे। तोखे मुनाफ़ो वठिणो हुजे त ॿुधाइजांइ वठिणो थी मुनाफ़ो मूंखे न खपे मुनाफ़ो। अरे मीटर हराम खोर तूं मूंखे आइडियो ॾिनो तूं चओ इहो आइडियो जमा त पोइ 3 ॾींहंनि में तोखे 1.5 फुटो पैसा ॾींदो धूड़ पैसा ॾिनई उतर में खाधे पीते जो मुंहिंजो 3000 रुपये जो ख़र्चो अची वियो। चुप कयो 1.5 फुट अची वई। हाँ 1.5 फुट अची वियो। हे वटि पैसा मूंखे 3 ॾींहंनि में डबल करे ॾिजांइ। तुंहिंजे घणनि ॾींहंनि जा पैसा रहंदा हुआ। मुंहिंजा 5 सालनि जा। हा हे पैसा घणा आहिनि हे ₹1 रुपयो 50,000 जेको आहे न उहो मुंहिंजो आहे 50,000 जेको बचो न पूरो 5 साल तूं लोरींजांइ पियो मुंहिंजी काट मूंखे जी मार ख़बर न चार।